मौसम जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। अॼु 9 सितंबर यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान बरसातनि ऐं मौसम जी सूरत हाल ॿुधाईंदासीं तव्हांखे। पहिरियां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे, थोरो असांजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। कल्ह जेकी असां मौसम जी रिपोर्ट ॾिनी हुईसीं उन ते घणनि माण्हुनि हेठों कमेंट कया फेसबुक पेज ते, तव्हां मौसम जी रिपोर्ट ग़लति ॾियो था। अदा साईं थोरो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। जंहिंमें 24,000 खां मथे व्यूज़ आया आहिनि। 3-4 माण्हुनि कमेंट ॾिना आहिनि त मौसम जी रिपोर्ट ग़लति आहे, सिर्फ़ु 3-4 माण्हुनि। हाणे मां मञी सघां थो मुंहिंजे लहजे में फ़र्क़ु अची सघे थो, लहजे जो मसइलो थी सघे थो, पोइ असां मौसम जी रिपोर्ट कॾहिं बि ग़लति न ॾींदा आहियूं। जेका गूगल जे मौसम जे हिसाब सां ऐं मथां असां पहिरियों रिसर्च कंदा आहियूं, जेका मिलंदी आहे मौसम जी रिपोर्ट उहा ॾींदा आहियूं। हाणे पोएं हफ़्ते जेको 2-3 महीने खां पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो त कराची में तूफ़ान अचे पियो, वॾो तूफ़ान। हर को चए पियो अॼु टकराईंदो, सुबुह टकराईंदो, लेकिन उहो तूफ़ान हटी वियो। छो हटी वियो? मूंखे तव्हां एतिरो ॿुधायो त हाणे उन्हनि खे बि तव्हां चओ न तव्हां कूड़ी ख़बर ॾिनी हुई। असांजे मथां त हर को कावड़ियो अचे थो, तव्हां कूड़ी ख़बर ॾियो था। कुदरत सां कंहिं मुक़ाबिलो कयो आहे? असां जिते ख़बर ॾींदा आहियूं उते ॿिए ॾींहुं जेको आहे उन ॾींहुं बरसाति न थींदी आहे, कॾहिं थी वेंदी आहे, त पोइ उन में असांजो कसूर न आहे न। कुदरत सां त कोई साइंस नथी पुॼी सघे न। साइंस अंदाज़ो ॿुधाईंदी आहे त हिते शइ थियण वारी आहे। बहरहाल कल्ह नंगर पार्कर ऐं थर में थोरी घणी बरसाति थी हुई, लेकिन इहा असां रिपोर्ट में न ॾिनोसीं छो त असांखे मथां रिपोर्ट में न ॿुधायो वियो हो। बहरहाल इहा ग़लति कमेंट न कंदा कयो। तव्हांखे रिपोर्ट ॾींदा हलूं त अॼु बि बलूचिस्तान ऐं सिंध ऐं पंजाब में जेको आहे मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो 24 कलाकनि जे दौरान। बाक़ी 15-16 तारीख़ खां पोइ कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, पंजाब जे इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जेको दाख़िलु थींदो, उन्हनि में मानसून जूं बरसातूं थींदियूं। उन्हनि जी वजह खां थी सघे थो सॼे चइनी सूबनि में गर्मी मथां पोइना हटे। बाक़ी आख़िरी हफ़्तनि में, हिन महीने जे आख़िरी हफ़्तनि में सिंध में बि किथे बरसातूं थी सघनि थियूं। थी सघे थो अॼु बि किथे हल्की फुल्की बरसाति थिए, लेकिन तव्हां वरी असांखे ग़लति चवंदो।